सागर दीदा अली कुंबर, ब्यूरो चीफ ठट्टो। सिजावल में पीपीए सरिते वफाकी सरकार पारा ताज़ो वधायल तेल जी आगन में मुल्क में अथरादी महंगाई खिलाफ पार्टी ऑफिस अॻियां मेन रोड से एहतियाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरे खे ज़िला इंफॉर्मेशन सेक्रेटरी मंजूर पलीजो, सफ़ा सिजावल जे सदर शेमिर कबोल, पीपी लेडीज़ विंग जे सदर फिरदौस अज़ीज़ मीर बहर, बाबू रहीम मेमन ॿियनि ख़िताब कंदे चयो आहे त न्याज़ी सरकार मुल्क में हर 15 ॾींहं तेल जा अघ वधाए महंगाई जो अज़ाब नाज़िल करे छॾियो आहे। हिननि चयो आहे त मुल्क में वधंदड़ महंगाई जे करे आवाम जो जीअण मुश्किल बणिजी वियो आहे। हिननि मुतालबो कयो आहे त हिकदमि तेल जा अघ घटाए आवाम खे मुसीबत मां आजो कयो वञे।